उडेरोलाल जे पब्लिक स्कूल तरफ़ां सक़ाफ़ती ॾियार जी मुनासिबत सां सिंध दरिया ते ग़ैर क़ानूनी धाड़ा नामंज़ूर जे उनवान तहत रैली कढी वई, जंहिंमें शागिर्दनि, उस्तादनि ऐं सियासी समाजी वर्करनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। जंहिंमें शागिर्दनि तरफ़ां सिंध दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे चयो आहे त सिंध जी अवाम कॾहिं बि सिंध दरिया ते नवां कैनाल क़बूल न कंदो। इन मौक़े ते स्कूल जे सरपरस्त आला सैयद ज़फ़र अली बुखारी रैली जी अॻवानी कंदो। रैली खे ख़िताब कंदे चयो त सिंध जी वजूद खे ख़त्म करण लाइ सिंध दरिया मां 6 नवां कैनाल कढण जो मनसूबो जोड़ियो वियो आहे। सिंध जा माण्हू कॾहिं बि दरिया खे विकिरो थियण न ॾींदा। चोलिस्तान कैनाल ऐं ॿिया धाड़ियल मनसूबा हरगिज़ क़बूल न आहिनि। सिंध खे बड़बांग ऐं बंजर थियण न ॾिनो वेंदो। सिंध समेत दुनिया जी कुंड कुछ में रहंदड़ सिंधी माण्हू पंहिंजे दरिया ऐं वसीलनि लाइ हिकु आवाज़ आहे। सिंध दुश्मन कैनाल जो मनसूबो हिन वक़्त जे करप्ट हुक्मरान जे इक़्तिदार जी ताबूत में आख़िरी कोको साबित थींदो। असांजा चूंडियल नुमाइंदा जंहिंमें MNA MPA साहिबान ख़ामोश तमाशाई बणाया वेठा आहिनि, पर अॼु पूरी सिंध अहिड़नि ग़ैर क़ानूनी मनसूबनि ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल आहे। नामंज़ूर नामंज़ूर सिंध दरिया मां कैनाल नामंज़ूर जा नारा लॻी रहिया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।